नाज़रीन, सॼी सिंध जी मीरपुर बुर्डो में भी ग़रीब तबके खां महांगाई ईद जूं ख़ुशियूं खसे वरितियूं। ॻाटी ट्रोड़ महांगाई सबब बाज़ारूं वीरान पियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था केसर टामरी जी रिपोर्ट। ईद वेझो ईंदे ई सॼे मुल्क जियां मीरपुर बुर्डो शहर में भी महांगाई उरूज ते पहुची वई है। मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधण करे मार्केट में हर शइ महांगी थी वई है। मुल्क में एडी महांगाई हुजण के बावजूद भी मजदूर की मजदूरी अज भी साॻियो है। मुल्क में हर रोज महांगाई वधंदी वञे थी। हुकूमत महांगाई के कंट्रोल करण में बिल्कुल नाकाम थी वई है। ईद नज़दीक हुजण के बावजूद भी बाज़ारूं वीरान ऐं दुकान खाली पियल आहिनि। महंगाई सबब मीरपुर बुर्डो ऐं आस पास वारे इलाइक़नि जा मजदूरी घटि हुजण सबब सख्त परेशान आहिनि, जॾहिं त दर्जन जी दुकान ते भी कम न हुजण बराबर आहे। वधीक हितां जे सिरनि जे भट्ठे ते कम कंदड़ मजदूरनि दर्जन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे, अॼु मज़दूरी जो हज जो ॾियारो आहे, छुट्टी जो ॾींहुं आहे, बि असां मज़दूरी कयूं था। महिरबानी करे सस्ता कई वञे, असांजी मज़दूरी वधाई वञे। बसि हिकिड़े चकर ते 4 मज़दूर 200 रुपया मिलनि था असांखे। चकर जा 50 रुपया हिकिड़े गाॾे जो आहे। छा कंदा? हिन महिल ते 2 चकर कढिया था त 100 रुपया अचे थो। महांगाई ॾाढी उरूज ते थी वई आहे। पेट्रोल में माशाल्लाह 300 ते वञी लॻो आहे। गुज़र सफ़र ॾाढो तंग थी वियो आहे। परेशान आहियूं। पेट्रोल तमामु तेज़ थी वियो आहे। सौदे लाइ वञूं था त हिकु शइ ॿीण ते मिले थी। सिगरेट विगरेट चढ़ी विया आहिनि, डबल थी विया आहिनि। गे जो बहरान भी थी वियो आहे। गे ॾाढो महांगो थी वियो आहे। गे 500 टपी वियो आहे। सिंध हुकूमत खां त सस्ता पियो वञे, जीअं असां आसानी सां खाई सघूं, हर शइ वठी सघूं। तरियत पूरा ई न आहे। तेल बंदि लॻो पियो आहे। हर शइ मतिलबु गाॾी कल्ह खां वठी बंदि हुई। अॼु बि डीज़ल बंदि लॻो पियो आहे। डीज़ल असांखे मिले कोन थो। मज़दूर सभु सिड़िया बीठा आहिनि वीचारा। ॾिसो था भाण मुहांगा थी विया आहिनि, ख़र्चा मुहांगा थी विया आहिनि। न त असां पाण खे पाण बाहियूं ॾींदासीं। मुहांग घणी थी वई। इन वक़्त में हाणे ॾिसो था कारीगरनि जी कारीगरी भी घटि आहे ऐं सिलाई भी उहा नथी मिले। बकरम ॾिसो था उरूज ते थी विया आहिनि। अॻे हुयो 220 रुपया हुयो, हाणे 330 रुपया थी वियो आहे। बकरम भी महांगो थी वियो आहे। सफ़ा ख़र्चा मुहांगा थी विया आहिनि। बराए महिरबानी करे सस्ता बि थी वञे। अवां इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त मुल्क में वधंदड़ महांगाई सबब मज़दूर हारी मेहनतकश तबिको सख़्त परेशान आहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मज़दूर जी मज़दूरी वधाई वञे ऐं महांगाई खे कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन बिलावल टावरी सां गॾु केसर टावरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुर्डो।